देर कान लगदी। फर्क इहो आ जो तवां सां जंहिं वजूद सां कायम आहियो, जंहिं नाले सां कायम आहियो, जंहिं वजूद खे 24 कलाक गॾु हलायूं था, सुम्हूं था, इस्तेमाल कयूं था, इन वजूद जे ई हक़ीक़त जी ख़बर कान्हे। ख़बर कीअं पवे? कॾहिं इन जे हक़ीक़त लाइ असां सोचियो ई कोन्हे त हिन वजूद जी हक़ीक़त छा आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, जंहिं ॾींहुं न इंसान खे हिन पंहिंजे वजूद जी समझ अचे वई, यकीन ॼाणो उन ॾींहुं उन खे फर्श बि समझ में अचे वेंदो त अर्श बि समझ में अचे वेंदो, फर्श वारा बि समझ में अचे वेंदा त अर्श वारा बि समझ में अचे वेंदा। इन करे सभ खां पहिरियों नुक़्तो मुंहिंजा दोस्त इहो आहे त वयतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द। असां जेको अॼु साइंस और टेक्नोलॉजी खे इंतहाई अहमियत ॾियूं था, ॾियणु घुर्जे, लेकिन थोड़ो जेकॾहिं अॻिते टपंदासीं त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी पाक ज़िंदगी जेका आहे न, 1400 साल अॻु जेको मुंहिंजे करीम मुस्तफ़ा चई ऐं करे ॾेखारियो, काइनात अॼु मुंहिंजा दोस्त उरूज कमाल ते पहुती आहे, पर उन मंज़िल जे दर ते बि न पहुती आहे जेको 1400 साल अॻु मुंहिंजे मुस्तफ़ा पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए ऐं सेखारे छॾियो। अॼु दौरे जदीद जे अंदर तव्हां सां साइंस जे बुनियाद ते, इंटरनेट जे बुनियाद ते, वग़ैरह वग़ैरह जे बुनियाद ते असां जेके हिक ॿिए सां रवाबित रखिया आहिनि, हिक ॿिए सां कॉन्टेक्ट्स में रहूं था, हिक ॿिए जे हाल अहवाल खां मालूमात रखूं था। ऐं मुंहिंजा दोस्त, कॾहिं सोचियो अथई त जॾहिं इहो सभु कुझु ज़ाहिरी तौर ते कोन हो, ज़ाहिरी तौर ते कोन हो, मुस्तफ़ा जो ग़ुलाम वेठो मस्जिद नबवी में हूंदो हुयो, नौकर विढ़ंदा हुया इराक जे सरज़मीन ते, जुमे जो ख़ुतबो मस्जिद नबवी में ॾींदो हो, दौराने ख़ुतबा नाला वठंदो हो, या सारिया अल जबल, या सारिया अल जबल। जॾहिं उहो मुंहिंजा दोस्त मुजाहिदनि जो टोलो वापसि ईंदो हो फतेह खां बाद में, ॾियो ख़बर फतेह थियण जो वॾो सबबु सुहिणा, असां बिल्कुलु नाकाम थियण वारा हुयासीं, पर अचानक तव्हांजो आवाज़ अची वियो, ऐं सारिया अल जबल, जबल जे हुन पासे दुश्मन थो अचे, तव्हांजो आवाज़ जो कननि में आयो, मथे चढ़ी जो दुश्मन खे ॾिठोसीं, दुश्मन साम्हूं हणी हंध करे छॾियोसीं। मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खे इहा अल्लाह बसीरत अता फरमाई हुई, मदीने में वेही करे इराक में हलंदड़ पंहिंजे मुजाहिदनि जी रहनुमाई फरमाईंदा हुआ। इहो नौकरनि जो हाल आहे, इहो मुंहिंजे मुस्तफ़ा जे नौकरनि जो हाल आहे, त हुन मुंहिंजे आका जो मक़ाम छा हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया जे अंदरि तव्हां सां चंद ॻाल्हियूं ज़रूर ॿुधियूं आहिनि, लेकिन जीअं तव्हां सां ॿुधो आहे त हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी निमाज़ क़ज़ा थी, सिर्फ़ मामिलो निमाज़ क़ज़ा जो न हुयो, मामिलो फ़क़त निमाज़ क़ज़ा जो न हुयो। थोड़ो क़ुरान करीम खे खोलियो त सही। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, हाफ़िज़ू अलस्सलावाति वस्सलातिल वुस्ता। इन टिपहरीअ जी निमाज़ जो ख़ास ताकीद अल्लाह जे ज़ात बयान फरमायो, छो तोखे असांखे ख़बर न हुई, ख़ुदा खे ख़बर हुई त छा थियण वारो आहे, छा थींदो दुनिया में, जेको थी चुको दुनिया में जेको थींदो तुंहिंजे असांजे लाइ अजनबी आहे, तुंहिंजे असांजे लाइ ओचितो आहे, मगर मुंहिंजे अल्लाह जे प्लान खां ख़ाली न आहे। मुझे खुदा के खबर हुई तो मुझो दिलबर अली महबूब जो प्यारो दिलवारो उते इंदो। सोच तो सही, महबूब गदहन रुगी थोड़ी वक्ती तौर ते अलहदगी थी थे, महबूब नमाज पढ़ंदा, अली छो न तो नमाज पढ़े, सवाल आ अली नमाज छो न तो पढ़े। अली इन इंतजार में त यार अचे त मां नमाज पढ़ा, यार जे यारन के सवे मेलन ते दिलन जो राज मालूम आ, यार के खबर का नहीं तो मुझो अली केड़े इंतजार में वेठो आ, हुई खबर, मगर दुनिया ते राज किए पहुंचे हैं। महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अदा अली असा नमाज पढ़ी छड़िया, ये पूछी सकन पिया त तहां नमाज पढ़ी या कान पढ़ी, पूछी सकन पिया, को न पुछो। अदा अली असा जी दिल थी चवे त अज तू हिन विलायत वारे रहल खे सिधो कर त नबूवत वारो कुरान हुन ते सिंगार, विलायत वारे रहल खे सिधो कर। रहल बंद हुंदो आ न, उनके खोलबो आ त मुंहिंजा दोस्त हीअं थी वेंदो आ, इन विलायत वारे रहल खे सिधो कर त नबूवत वारो कुरान उन ते आरामी थे। शेर खुदा पंहिंजूं चंगू मुबारक हिदोज़ाने मुबारक हीअं रखंदो आ, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उन ते सुकून
सुकून सां आराम कंदो आहे अखड़ियूं बंदि हूंदियूं आहिनि अली अली आहे हिकिड़ी निगाह चेहरे मुस्तफ़ा ते आहे हिकिड़ी निगाह अर्शे मुअल्ला ते आहे सिज वञे पे थो अकुल चवे थो अली निमाज़ आहे छॾण वारो त नहीं लेकिन अकुल खे बि अली थो चवे त अॼु साइड ते थी निमाज़ वई त छा आहे मुंहिंजे हंज में त निमाज़ वारो जो वेठो आहे शेर खुदा जी मोहब्बत शेर खुदा जी सदाकत शेर खुदा जो इश्क लेकिन अॻियो जुमलो गौर सां ॿुध त उन शेर खुदा जे अंदर में खुदा जो खौफ केॾो मौजूद हुयो इन सब हकीकत जे बावजूद इन सब हकीकत जे बावजूद सुणे अलीउल मुर्तज़ा शेर खुदा कायनात के बुधायो ओ कयामत ताईं मां अलीअ सां प्यार करण वारो कॾहिं निमाज़ खां परे नथी जो ॾिसजो त अलीअ जो निमाज़ सां केतिरो प्यार आहे शेर खुदा जी निमाज़ जॾहिं सिजड़ो लहे थो त शेर खुदा जे अखड़ियुनि मां उहा बरसात अचे थी अखड़ियुनि मां विलायत जो रहमत जा उहे विलायत जा कतरा किरी रहमत लिल आलमीन जे पाक चेहरे ते पहुचनि था छा महबूब मुस्तफ़ा खे निंड हुई सवाल आहे टे पहिरीअ जो टाइम आहे तव्हां सोचो त सही इहो निंड जो टाइम आहे कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि साबित थिया त इन टाइम ते हुज़ूर आराम कयो जे वॾो राज़ आहे मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा यार लतीफ़ जो हिकिड़ो शेर तव्हांखे ॿ शेर ॿुधायां लतीफ़ जा उनखे तव्हां सम्झण जी कोशिश कयो हिकिड़े शेर में लतीफ़ सरकार फरमायो सेवा कर समुंड जी जिते जर वही थो जाल सवे वहन था सीर में माणिक मोती डाल जेको मासो मिलई माल त पूजारा पुरथिए गॾोगॾु फरमायो पर याद रखजा समुंड जे सतह ते मोती की न मिलन जन के सिक मोतिन जी उहे कागे पवन कुनन मौजन का मेहरान जे उहे माजी की न मुड़न से लाल लहन पिया मज पाताल जे इश्क सवलो नाहे नारो हण सवलो आ हलवो खाइण सवलो आ झंडो खाइण सवलो आ दिल ॾियण ॾाढी ॾुखी आ मुंहिंजा यार कुर्बानी ॾियण ॾाढी ॾुखी आ मां मुख़्तसिर अर्ज़ करे मोटंदुसि पोइ ते त शेर खुदा जी जेॾीमहिल नमाज़ वञे थी त अखड़ियुनि मां लुड़क लड़ी आया अखड़ियुनि मां लुड़क किरी पिया शेर खुदा जे छो त जंहिंजो नालो अली आ उन खां नमाज़ कज़ा जो कॾहिं तसव्वुर ई नाहे न साईं शेर खुदा जे आॾो उहो मरहलो अची चुको जंहिंजो तसव्वुर ई कोन्हे यानी चइबो त इन लैंग्वेज में इहो जुमिलो ई कोन्हे इहो लफ़्ज़ ई कोन्हे त अली हुजे ऐं निमाज़ न हुजे इज़ इम्पॉसिबल मुमकिन ई कोन्हे को जिथे अली आहे उते ई त निमाज़ जो मज़ो आहे अलीअ सां निमाज़ जो मज़ो ई पंहिंजो बहरहाल शेर खुदा जी निमाज़ जो सिज लहे तो शेर खुदा जे अखड़ियुनि मां लुड़क लड़न था त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा निहारे अदा अली जी आका अखड़ियुनि मां लुड़क जी आका ख़ैर त आहे आका अलीअ खां कॾहिं निमाज़ वई कोन्हे अलीअ खां कॾहिं निमाज़ ऐं मुस्लमान अखियूं खोल अलीअ खां कॾहिं निमाज़ वई कोन्हे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त पोइ हींअर छो वेंदी जॾहिं वई कोन्हे अली चवे त वई कोन्हे त महबूब उहो ई जवाब ॾींदो न त जेकॾहिं न वई आहे त पोइ हींअर छो वेंदी सोढ़ो शेर खुदा लुड़को की मुर्की चवंदो आका इहा ई त उम्मीद आहे आका इहा ई त उम्मीद आहे जॾहिं वई कोन्हे त हींअर कीअं वेंदी मामिलो सिर्फ़ एतिरो न हुयो त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम सिज खे इशारो ॾिनो इशारो तवजह इन इशारे ते मां हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायां सॾ करण जा टे क़िस्म हूंदा आहिनि आला खां आला सॾा मुंहिंजा साईं हज़रत फलाणा फलाणा महिरबानी फरमायो आला खे पाण जहिड़े खे दोस्त अचो भला पाण जहिड़े खे पर जॾहिं न ग़ुलाम खे सॾु कबो आहे त पोइ सिर्फ़ इशारे जो रईस वेठो न रईस खे ख़बर हूंदी त नौकर खे सॾु कीअं कबो आहे अदा ईअं ई आहे न सिधी ॻाल्हि आहे न नौकर खे जॾहिं सॾु कबो आहे त आंगुर जो
इशारो दी बोआ मुझे महबूब मुस्तफा सिज के बाहूं कोन बधियूं मुझे महबूब मुस्तफा सिज के सवाल कोन कया मुझे करीम मुस्तफा फकत आंगुर जो इशारो दिनो छो तो मुझे महबूब अली के फरमा अली तू भी मुझो आ नमाज भी मुझी आ तो सिज चंद्र भी तबा मुस्तफा जो आ न किया महबूब जो आ हिकड़ो ही जवाब आ तो तुझो मुझो आका कायनात जे जर्रे जर्रे जो नबी आ तुझो मुझो आका कायनात जे जर्रे जर्रे जो नबी आ तो छा सिज कायनात में शामिल ना है छा सिज भी कायनात में शामिल बहरहाल मुझे सुने महबूब करीम अलैहिस्सलाम आंगुर जो इशारो दिनो अल्लाह ताला महबूब जो इशारो कबूल न कंदो त कंजो कबूल कंदो यार सिज वापस खैर तफसील घणो आ सिज के घणा मलाइक कुलो ॾेई हलंदा हन कुलो ॾेयो बीठा छो सिज हलंदो ना है सिज बीठो आ जमीन गोल आहे जमीन पंहिंजो मुंहिंजा दोस्त मदार वकुल्लुन 1400 साल अॻु में अल्लाह कुरान में वकुल्लुन फी फलकी यस्बहून लशम्स यंबगी लहा अन तुदरिकल क़मर वलल्लैलु साबिकुन नहार वकुल्लुन फी फलकी यस्बहून हर शे पंहिंजे पंहिंजे मदार में घूमी रही आहे सिज पंहिंजे मदार में मो चंद्र पंहिंजे मदार में हर शे वकुल्लुन फी फलक हर फलक पंहिंजे पंहिंजे मदार में हली रहियो आहे यानी जमीन गोल घूमी रही आहे अॼु 1400 साल बाद साइंस तो असांखे समझायो त जमीन गोल आहे सिज नथो हले जमीन हली रही आहे चईस ख़ुदा जा बाना मदीने जे ताजदार 1400 साल अॻु मदीने जे नुखुन ते वेही ग़ुलामनि खे ॿुधायो आहे त जमीन गोल आहे वकुल्लुन फी फलकी यस्बहून मामलो एतिरो न हो त शेर खुदा जी नमाज हुई लेकिन मामलो अॻिते हुयो कहिड़ो अॻिते हुयो शेर खुदा नमाज त अदा कई ॻाल्हि नमाज जी अदा जी न हुई ॻाल्हि पावरे मुस्तफा जी हुई गाल पावरे मुस्तफा जी हुई मोहब्बत अलीउल मुर्तजा जी हुई मां अर्ज कंदो हला 19,000 मलाइक कुल्हो ॾेई सिज खे मुंहिंजा दोस्त बीठा हन चई त मां क़ुरान करीम जी आयत पढ़ा अर्श जेको आ वहु अल्लज़ी ख़लक़ समावात वल अर्द फी सित्तत अय्याम व कान अर्शुहु अलल माए अर्श पहिरीं अल्लाह जो क़ुरान थो चवे त जॾहिं ज़मीन आसमान ठही रहिया हुआ अर्श काथे हो ज़मीन ते हो इन पाणीअ ते हो अर्श पाणीअ ते बीठल हो अॼु पाणीअ ते कोन्हे मथे आ कीअं मथे बीठो आ 8 फरिश्ता अर्श के कुल हो रहे बीठा घणा फरिश्ता मां यहाँ थोड़ो साइंस में वरी घणो विदो अॻिते इन करे माफ़ कजो जे करे का ॻाल्हि सम्झ में उम्मीद तव्हांखे अचे वेंदी पर निकिरी आहियां थोड़ो करे वठां अल्लाह ताला जॾहिं अर्श खे बीहारण चाहियो त मलाइकनि खे फरमायो अर्श खे कुल्हो ॾियो सभिनी मलाइकनि गॾिजी कुल्हो ॾिनो कुल्हो न ॾेई सघिया अर्श चुरियो ई कोन अल्लाह ताला जे ज़ात वरी लफ़्ज़ ते गौर कजो अल्लाह जे ज़ात उन सभिनी मलाइकनि मां वरी चूंडिया सभिनी मलाइकनि मां वरी जुमलो दोहराया तो सभिनी मलाइकनि मां वरी घणा 8 घणा चूंडिया तू हलिया मलाइकनि जो सरदार जिब्राइल भी शामिल न हो इसराफील भी शामिल न हो मीकाइल भी शामिल न हो इज़राइल भी शामिल न हो वॾा मलाइक भी न तू हले मर्ज़ी आहे यार जी जंहिंखे वणेस चूंडे 8 खे चूंडे चई हाणे कुल्हो ॾियो 8 जो कुल्हो ॾिनो त अर्श मथे थी वियो हाणे अल्लाह खां केरु पुछे त मौला अगारो हड़नी कुल्हो ॾिनो त अर्श चुरियो ई कोन हाणे 8 कुल्हो ॾिनो त अर्श बीहो खुदा खां केरु पुछे खुदा खां त केरु नथो पुछी सघे पर यार खां पुछी सघे थो खुदा खां केरु नथो पुछी सघे पर यार खां पुछे तो उहे फरिश्ता हिक ॿिए खां था पुछनि ॻाल्हि त ॿुधो अघारो तव्हां बि गॾु असां बि गॾु कुल्हो ॾेई कुल्हो साणो थी पियो अर्श चुरई कोन पियो हाणे 8 ॼण मलाइकनि कुल्हो ॾेई बीठा त अर्श खजियो मथे राज़ त आहे जो हा राज़ आहे चई कहिड़ो राज़ आहे चई जेॾी महिल सभिनी कुल्हो ॾिनो हो तेॾी महिल हुकुम हो त अर्श खे कुल्हो ॾियो जेॾी महिल असां 8 खे चूंडियो वियो त हुकुम कहिड़ो थियो चए अल्लाह हुकुम कयो त मुंहिंजे यार ते दुरूद तव्हां पढ़ंदा वञो अर्श खे हुकुम मां थो ॾियां पाणे मथे थी वेंदो मुझे महबूब ते दुरूद पढ़ण तहां जो कम आहे अर्श खे मथे करण मां अल्लाह जो कम आहे ओहे ई 8 मलाइक अॼु ॾींहं ते कुल्हो ॾेयो बीठा आहिनि अर्श बीठो आहे उन्हनि 8 ॾींहं क़यामत ताईं बीठो हूंदो त मां अर्ज़ पे कयो त अर्श मुअल्ला खे 8 मलाइक कुल्हो ॾेयो बीठा आहिनि पर सिज खे 19,000 मलाइक कुल्हो ॾेयो बीठा हूंदनि घणा 19 वरी चओ 19,000 हाणे 19,000 मलाइक कुल्हो ॾेयो खणो बीठा आहिनि वाह मुंहिंजा मदीने जा मीर तुंहिंजो शान तुंहिंजी अज़मत तुंहिंजो पावर मुस्तफा तुंहिंजी ताक़त मुस्तफा आंगुर जो इशारो थो ॾे त 19,000 मलाइक टंग जी मथे खजी आया मुस्तफा जे आंगुर जो इशारो उन्हनि खां बि वज़न वारो
मामलो सिर्फ अर्श ते अचण जो ना है, सिज जे मोटण जो ना है, लेकिन मामलो मुख्तलिफ है, बिल्कुल डिफरेंट है। थोड़ो अञा अगते हला, सिर्फ हजरत अली जी नमाज जो मामलो ना हो। इज़राइल, मीकाईल, सादन लफ्जन में चवां त परेशान हुया, सादन लफ्जन में चवां त परेशान हुया। किए परेशान हुया? इज़राइल के हुक्म थियल हो त जिए सिज लहे फलाण फलाण जो रूह कब्ज करणो थे, ओ परचो खयो बीठो, हाणे सिज लहे त रूह कब्ज करे। इस्राफील के हुक्म हुयो सिज लहे, मींह वसाइणो थी, तूफान हलाइणा थी, उहो पर्ची खयो बीठो आहे मालिक जे हुक्म जी। सिज लहे त मां मींह वसायां, सिज लहे त तूफान हलायां। हाणे सिज लहे त हलायां न, टाइम त थियो, सिज लहण जो नालो कोन थो वठे। आख़िर काॾे वञनि? मालिक जो हुक्म आहे त ही कर, सिज लहण जो नालो नथो वठे। सिज अॼु छा थियो अथई, ॾे ख़बर लही कोन थो, लहंदे केॾी महिल त सुणे इस्राफील खे, सुणे इज़राइल खे, सुणे मीकाईल खे सिज जवाब थो ॾे। सदाई मूंखां पुछंदा हुयो, मां ॾसींदुसि, मां पंहिंजे टाइम सां पंहिंजी जॻह ते वेंदुसि। अॼु मूंखां न पुछो त मां केॾी महिल तो मंज़िल ते पहुचां। अॼु वञी शेरे ख़ुदा खां पुछो त केॾी महिल तो निमाज़ पूरी करे, छो त मां पंहिंजे करे न, अॼु अली जे निमाज़ जे करे पोइते आयो हां। मां तेसिताईं नथो चुरी सघां जेसिताईं अली निमाज़ मुकमिल, जैसी अली निमाज मुकमिल नथो करे तेसी मां पंहिंजे जगह तो हिली न। अॼु मूंखां न पुछो, अॼु मालिकनि खां पुछो। यानी मामिलो निमाज जो फ़क़ति न हुयो, काइनात खे ॿुधाइण हुयो त अली मुस्तफ़ा जो केतिरो दादलो आहे ऐं मुस्तफ़ा मां ख़ुदा जो केतिरो दादलो आहे। दुनिया जी साइंस अॼु नथी करे सघे, ज्यादा खां ज्यादा बस एतिरो ई चई सघे थी त दुनिया जा वॾा ब्लैक होल आहिनि, 6 ब्लैक होल, 6 हिकिड़ा वॾा दुनिया जा ब्लैक होल आहिनि, जंहिंमें हिकिड़े होल में सॼी दुनिया हली वेंदी। ओ दुनिया वारो, तव्हां अॼु जूं ॻाल्हियूं कयो, तव्हांजो तयारो, तव्हांजो सयारो चंड ताईं मुश्किल सां थो पहुचे, मथे जी काई ख़बर कोन्हे। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा त मुस्तफ़ा आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी नालैन खे रब उहो मंज़र ॾेखारिया, अर्श खां मथे पहुचा जिते नूरी मलाइका बि बीही रहिया। मुझे मुस्तफ़ा जे नालैन के अल्लाह ते पहुंचाए कायनात के दो। कायनात वारो, तहांजे अकुल इल्म जी इंतहा थी वेंदी, पर मुझे मुस्तफ़ा जे कदमन जे नालैन के भी पुजी न सघंदी। जंहिं महबूब जे कदमन जे नालैन के पहुचण जे लाइ पूरी दुनिया ज़ोर लाइ नथी पहुची सघे, त उन मुस्तफ़ा जे ग़ुलामन जे पहुचण लाइ केरु पहुची सघंदो? बहरहाल मां मोटी अचां, माफ़ कजो। अर्ज़ पे कयमि त हीअ ज़मीन मुर्दह न आहे। 3 दफ़ा तव्हां असांखे रोज़ सॾींदी आहे, सुबुह जो बि, मंझंदि जो बि, शाम जो बि, सभिनी खे, मुस्लमान खे, नान मुस्लिम खे, नंढे खे, वॾे खे, मर्द खे, औरत खे, सभिनी खे सॾींदी आहे त ओ मुंहिंजे मथां लापरवाह थी हलण वारा, ओ मुंहिंजे मथां खुद गर्ज थी हलण वारा। वरी मोमिन खे चवंदी आहे, ओ मुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ण वारा। सॾ ॿिन्ही खे कंदी आहे, लेकिन हिक खे चवंदी आहे, ला गर्ज मुतकब्बिर खे चवंदी आहे त ओ मुंहिंजे मथां हठ ऐं वॾाईअ सां हलण वारा। अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो अथई त वला तमश फिल अर्द मरहा इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला। चवंदी आहे, तो छा अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो आहे त तूं केॾो बि ताक़तवर हुजी पर पंहिंजे पेरनि सां मूंखे चीरे नथो सघीं। तूं केॾो बि ताक़तवर हुजी, हिन जबलनि खां वॾो तूं नथो थी सघीं। ज़रा निहार त सही मुंहिंजे सब्र ॾे, ज़हर निहार त सही जबलनि जे सब्र ॾे। जॾहिं तूं जबलनि खां वॾो ताक़तवर नाहीं, जॾहिं तूं पंहिंजे ताक़त सां मूंखे चीरे नथो सघीं, त मुंहिंजे मथां तकबुर करे छो थो हली? मूंखे ईज़ाई छो थो, मूंखे ॾुख छो थो ॾीं? तुंहिंजे इन शराब पीअण जे करे मुंहिंजे मथां रहमत खुदावंदी न, अज़ाब खुदावंदी न नाज़िल थिए। तुंहिंजे इन ग़रीबनि सां ज़ुल्म करण जे करे मुंहिंजे मथां खुदा जो अज़ाब न नाज़िल थिए। तुंहिंजे इन मिस्कीननि सां नाहक करण जे करे, तुंहिंजे इन वठ वॾाई जे करे, तुंहिंजे बदमाशिन जे करे मुंहिंजे मथां हीअं न थिए, हीअं न थिए। जॾहिं न ॿुधंदो आहे चवंदी चङो यादि रख, अॼु तूं मुंहिंजी भले ॻाल्हि न ॿुध, अॼु तूं भले मुंहिंजे सॾ जो जवाब न ॾे, लेकिन यादि रख हिकिड़ो ॾींहुं ईंदो, मिनहा ख़लक़नाकुम व फीहा नुईदुकुम। ज़मीन चवंदी आहे, छा तो अल्लाह जो क़ुरान न पढ़ियो आहे? मिनहा ख़लक़नाकुम, तोखे जंहिं मिटीअ मां पैदा कयो वियो, व मिनहा नुईदुकुम, तोखे वापसि उन ई मिटी में अचणो आहे। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तूं मुंहिंजे हेठों हूंदे, मां तुंहिंजे मथां हूंदसि, ऐं पोइ तोखां मां पुछंदसि त ॾे ख़बर मुंहिंजे मथां लापरवाही कीअं कंदो हुए, मुंहिंजे मथां ज़ुल्म कीअं कंदो हुए, मुंहिंजे मथां ॾाढ कीअं कंदो हुए, मुंहिंजे मथां तकबुर कीअं कंदो हुए। ज़मीन चवंदी, अॼु तूं मुंहिंजी नथो ॿुधी, उन ॾींहुं तुंहिंजी बि केरु कोन ॿुधंदो।
ज़मीन चवंदी अॼु तूं मुंहिंजी नथो ॿुधी उन ॾे तुंहिंजी बि केरु कोन ॿुधंदो इन करे ज़मीन वरी उन अल्लाह जे बाने खे चवंदी ओ मुंहिंजे मथां ख़ुदा जो ज़िक्र करण वारा ओ मुंहिंजे मथां दुरूद जी महफ़िल सजाइण वारा ओ मुंहिंजे मथां हली करे रब जो सुहिणो क़ुरान पढ़ण वारा उनखे ज़मीन चवंदी आहे त मां तोसां वाइदो थी कयां अॼु तो मुंहिंजे मथां अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल सजाई आहे अॼु तो मुंहिंजे मथां कदम रखी रब जो सुहिणो ज़िक्र कयो आहे अॼु तो मुंहिंजे मथां हली करे मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ियो आहे महबूब जे दीवाननि यारनि जो ज़िक्र करायो आहे अल्लाह जे रहमत जो नुज़ूर थियो आहे ज़मीन चवंदी आहे अॼु तो मूंखे ख़ुशि करे छॾियो आहे अॼु तो मूंखे बागो बहार करे छॾियो आहे मां बि तोसां वाइदो थी कयां जॾहिं न तूं मुंहिंजे वजूद में ईंदे त मां बि तो सलातो वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जी मुंहिंजा दोस्त त सभ खां पहिरियों छो त गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफा करे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरना जलसे दा फायदा ही केहा जलसो इन ला न हुंदो आहे त नारा हणो पंहिंजे मुखालिफ़ खे घटि वधि ॻाल्हायो जेको ईअं करे थो क़यामत जॾहिं पाण ई मालिक पुछण वारा उन खां पुछंदा हे दीन इन जो नालो आहे त जेका तस्बीह न टुटी वई आहे उनखे जोड़ियो बिखेरियो न मुंतशिर न कयो ज़हननि खे बर्बाद न कयो ज़हननि खे गॾु कयो त मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त हिन ज़मीन ते जॾहिं बि तव्हां सां हलूं त ज़रा धीरे धीरे हलूं ऐं सोचे हलूं त हीअ ज़मीन मुर्दा नाहे ज़िंदह ॾिसी बि रही आहे ॿुधी बि रही आहे अल्लाह जे बाननि जी निशानी व इबादुर रहमान अल्लाह फरमाए थो मुंहिंजा जेके बाना उन्हनि जी निशानी अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना उहे जॾहिं न ज़मीन ते हलंदा आहिनि ॾाढो हयाव सां हलंदा आहिनि कंदड़ो हेठि करे हलंदा आहिनि मुतकब्बिर थी न हलंदा आहिनि त मां थोरो अञा अॻे स्टेप ते अचां त मुंहिंजा दोस्त नंबर 1 इहो अर्ज़ करणो हो त हीअ ज़मीन मुर्दा नाहे ज़िंदह हिन ते जॾहिं बि हली त इहो ज़हन में ज़रूर रखंदो कर त हीअ ज़मीन ॾिसी बि रही आहे ॿुधी बि रही आहे मूं सां ॻाल्हाए बि रही आहे अॼु मां हिन जे मथां आहियां हिकिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं आउं हिन जे हेठां हूंदुसि ऐं ज़मीन मुंहिंजे मथां हूंदी जॾहिं इंसान पंहिंजे ज़हन में चेक इन बैलेंस जो सिस्टम रखंदो आहे न त अॼु मां वॾेरो हां सुभाणे मां ग़रीब थींदुसि इहो ग़रीब वॾेरो थींदो जवाब ॾियो ग़रीब सां ज़ुल्म कंदो ॻाल्हायो ज़ुल्म कंदो अॼु मां कुर्सीअ ते डीसी हां अॼु हे मज़लूम आहे सुभाणे इन खे कंफर्म हुजे त सुभाणे इन खे डीसी थियणो आहे ऐं मूंखे इन जॻह ते पहुचणो आहे ॿुधायो त को नाइंसाफ़ी जो फ़ैसिलो कंदो ऐं मुंहिंजा दोस्त इन करे मां हीउ जुमिलो वरी थो दोहरायां त हीअ ज़मीन तोखे सॾे चवे थी ख़बरदार थी अॼु मुंहिंजे मथां हुई बेहोश थी न हल होश सां हल सुभाणे मुंहिंजे हेठि ईंदे मां तुंहिंजे मथां हूंदसि जेको पोखींदे उहो ई तोखे वापस मोटाए ॾींदसि कणक पोखींदे कणक ॾींदी में वोण पोखींदे वोण ॾींदी से कमद पोखींदे कमद ॾींदी नंबर 2 ये जेका ज़िंदगी आहे ये जेके पसाह आहिनि ये तव्हां असांजा ज़ाती न आहे तवज्जो हे तव्हां असांखे जेका अल्लाह ज़िंदगी ॾिनी आहे उहा तव्हां असांजी ज़ाती न आहे ज़ाती प्रॉपर्टी उहा हूंदी आहे जंहिंखे विकिरो करण जो मालिक खे अख़्तियार हुजे जंहिंखे अॻिते पोइते करण जो मालिक खे अख़्तियार हुजे लेकिन हिन ज़िंदगीअ जी त काई ख़बर न आहे त केॾी महिल मालिक मोटाए वठंदो इनखे अमानत चइबो आहे हीअ ज़िंदगी तो असां वटि अल्लाह जी ॾिनल अमानत आहे आगाह अपने मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल की ख़बर नहीं मर्ज़ी उन बेनियाज़ रब जी आहे जेॾी महिल चाहे न जवान खे ॾिसे न पोड़े खे ॾिसे न नंढड़े खे ॾिसे न वॾे खे ॾिसे न ॾोहीअ खे ॾिसे न बेॾोहीअ खे ॾिसे न अमीर खे ॾिसे न ग़रीब खे ॾिसे जेॾी महिल चाहे पंहिंजे पाण ॾे घुराए वठे छो मालिक जो आहे त उन खां पुछण वारो केरु आहे मालिक जो आहे उन खां पुछण वारो केरु आहे नंबर 2 मुंहिंजा दोस्त जॾहिं न तव्हां असांजे ज़हन में तव्हां असांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही वेंदी त हीअ जेका ज़िंदगी आहे हीअ अबदी न आहे हीअ मुख़्तसिर आहे हिन मुख़्तसिर ज़िंदगीअ में मूंखे उहो ई करिणो आहे पर मसलन तव्हां असां हितां सऊदी अरबिया हलिया आहियूं उते असांखे सिर्फ़ु 20 ॾींहंनि जी
वीज़ा है उते कन्फर्म आ त मूंखे 20 ॾींहंनि जी वीज़ा है ॿुधायो त उहे 20 ॾींहं चवंदासीं त उहो कुझु कयूं जेको वरी असांखे मौक़ो मिले अलाए न मिले सो बि कन्फर्म हूंदो त 20 ॾींहं लेकिन ज़िंदगी जे त हिकु पल जी कन्फर्मेशन बि कोन्हे का मुंहिंजो दोस्त हिकु पसाह जी बि कोन्हे का त हिन ज़िंदगीअ खे पंहिंजे मक़सद जे तहत न गुज़ार हिन ज़िंदगीअ खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हुकुमनि जे मुताबिक़ गुज़ार नतीजो छा निकिरंदो तव्हां ख़ुदि सोचो तव्हां जेकॾहिं पंहिंजे कंहिं ग़ुलाम खे पंहिंजे कंहिं नौकर खे पंहिंजे कंहिं दोस्त खे पंहिंजे कंहिं मिट खे ॾियो त पुट हीअ अमानत ॾिए थो हिन खे सलामतीअ सां खणी हिन जॻह ते पहुचाइजां वरी उतां वापसि खणी अचिजां जवाबु ॾियो दोस्तो हिकिड़ो उहो आहे जेको सलामतीअ सां खणी वियो सलामतीअ सां खणी आयो हिकिड़ो उहो आहे जंहिं उन में जेको वणेसि जीअं वणियुसि तीअं कयईं ॿुधायो त तव्हांखे सुठो कहिड़ो लॻंदो जंहिं सलामतीअ सां खणी वियो आंधी या जंहिं पंहिंजी कई उहो छो त अल्लाह ताला अकुल सभिनी खे ॾिनो सुठो कहिड़ो लॻंदो दोस्तो जंहिं अमानत में ख़यानत न कई ॿी त छॾियो रुॻी राज़ आहे पुट ही मुंहिंजो न्यापो अदे वली दाद खे ॾिजां या मैं अशफाक तौफीक सॉरी भाउ तौफीक अहमद या तव्हां चओ था मुंहिंजो ही न्यापो भाउ तौफीक अहमद खे ॾिजां भाउ तौफीक अहमद वटि न्यापो जेकॾहिं सलामतीअ सां पहुचाई त हो माण्हू एतमाद वारो चइबो सुठो पर जे न्यापे में हेॾे होॾे करे कुझु पंहिंजा रंग रूप मिलाई त एतमाद टुटो या बहाल थियो ऐं मुंहिंजा दोस्त ही जेका ज़िंदगी आहे क़ुरान पढ़ा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर पहिरीं खुदा मौत जो जिक्र कयो बाद में हयातीअ जो जिक्र कयो हकीकत में कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन ऐ मुंहिंजा नौजवान अल्लाह जे पाक क़ुरान करीम खे खोल त सही कुंतुम अमवातन रब तो चवे तू मल हुए फअहयाकुम पोइ तोखे मां अल्लाह ज़िंदा कयो सुम्मा युमीतुकुम वरी तोखे मुर्दा बनाईंदुसि सुम्मा युहयीकुम वरी तोखे ज़िंदा कंदुसि सुम्मा इलैहि तुरजऊन वरी तोखे पाण ॾे वापसि कंदुसि उहो ई मालिक जेको मुर्दा खे ज़िंदा करे वरी ज़िंदा खे मुर्दा करे वरी मुर्दा खे ज़िंदा करे जेको पंज दफ़ा मुर्दा खे ज़िंदा खे मुर्दा करण ते क़ादिर आहे छा हो तुंहिंजा मुंहिंजा मामला हल करण ते क़ादिर न आहे छाते तव्हां सां मुसलमान ज़रा गौर त कर तव्हां सां जो दिमाग़ ख़राब छाते थियो आहे अल्लाह फरमाए थो या अय्युहल इंसानु मा गररक बिरब्बिकल करीम ऐ इंसान अल्लाह तो फरमाए ऐ इंसान उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तुंहिंजे रब खां तोखे गाफ़िल करे छॾियो आहे सादन लफ़्ज़नि में त रब तो चवे उहा कहिड़ी शइ आहे जेका तुंहिंजे रब वटि न आहे जो तूं पंहिंजे रब जा दर छॾे वती तो दर ते धिका खाईंदो अल्लाह चए तो तुंहिंजे रब तोखे छा न ॾिनो आहे जॾहिं पंहिंजो महबूब ई तोखे ॾेई छॾियो आहे त रब चए थो ॿी कहिड़ी शइ आहे जेका मां ख़ुदा तोखे न ॾिनी आहे अल्लाह फरमाए थो सोच त सही दुनिया जो महबूब कंहिंखे ॾेखारण बि गवारा केरु न कंदो आहे हर हिकु चवंदो जेको मुंहिंजो महबूब आहे उनखे मूंखां सवा कोई न ॾिसे अल्लाह फरमाए थो सोच जंहिं रब पंहिंजो महबूब ई तव्हांखे ॾेई छॾियो आहे महबूब ई तव्हांखे ॾिनो आहे त उन खां वधीक ॿी कहिड़ी अल्लाह जे खज़ाने में शइ आहे जेका तव्हां असांखे ख़ुदा न ॾिनी आहे ख़ुदा तो चवे मां तोखे सभु कुझु ॾिनो आहे पर ए बेवफा इंसान शल तूं दिमाग़ सां सोची त मुंहिंजो रब मुंहिंजे मथां केॾो महिरबान मफ़हूम मक़सद इन जुमले जो त ये जिंदगी तव्हां सां जी आरज़ी आहे अमानत आहे इन अमानत में ख़यानत न करणु घुरिजे ईअं न थिए त आए थे जिस काम के लिए भूल गई वो बात मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ क़ुरान जी आयत पढ़ण खां पहिरीं सादो सिंपल मुंहिंजा दोस्त हिकिड़ो नक्शो तव्हां जाॾो उन आयत जो पेश कयां
हिकु बादशाह जे हिकु महल तैयार करायो उन महल जे अंदर दुनिया जी हर सहूलतूं हर शयूं रखरायूं ऐं ऐलान कयो ॿ दरवाज़ा हिकिड़ो इन थियण जो हिकिड़ो आउट थियण जो हिकिड़ो दाख़िल थियण जो हिकिड़ो निकिरण जो बादशाह ऐलान करायो त टाइम आहे कलाक जे अंदर हिन दरवाज़े खां दाख़िल थिए कलाक पूरो थिए हुन दरवाज़े खां निकिरे जेको टाइम जे अंदर न हिन मां निकिरी वियो ही महल उनखे लिखत में ॾेई छॾींदुसि ॻाल्हि समझ मां आयत क़ुरान जी जो तर्जुमो पियो थो ॿुधायां पर थोड़ो यू टर्न ॾेई करे सलीस सिंधीअ में जे सादो मुस्लमान भाउ सम्झी सघे मूं जहिड़ो शौक़ीन आयो हेॾो वॾो महल बादशाह मूंखे खपे हलिया हमरा अंदर आयो जीअं अंदर आयो शौक़ीन हुयो किताबनि जो ॾिठई त हिक खां हिकु किताब लॻी वियो किताब खे हुनखे जीअं मज़ो तीअं मज़ो कलाक छा 5 कलाक गुज़री विया हमरा होॾो निकितो अबा टाइम ओवर थियो हल ज़िंदान में आयो को ॿियो शौक़ीन कुकड़नि जो शौक़ीन अंदर पहुतो त नस्ली कुकड़ बीठा हुजनि को जाओ बीठो हुजे को बांगो बीठो हुजे हुन में वाह 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 हुन खां ॻाल्हि ई विसरी वई 5 कलाक हल पुट तूं बि ज़िंदान में आयो कुतनि जो शौक़ीन आयो औरतुनि जो शौक़ीन आयो मुंहिंजा दोस्त इन में सभु कुझु अची वियो हर शइ बादशाह उन में रखी हुई घुमंदा विया अॻिते ज़िंदान में हिकिड़ो कोई यार जो दीवानो अची अचे बादशाह मां बि वेंदुसि ॾाढो सुहिणो हुयो नौजवान हुयो बादशाह खे हुनजे हुस्न ऐं जवानीअ ते रहम अची वियो बादशाह चवण लॻो ए नौजवान हेॾां ज़िंदान में ॾिसींदो त कतारूं लॻियूं पयूं आहिनि तूं केॾो न हसीन हई तूं बि सुख थी वेंदे मूंखे तो ते रहम थो अचे तूं न वञ त बहितरा चवे थो बादशाह ईअं सम्झ त इहे निधणका हुया कोन पर इन्हनि पंहिंजे धणीअ खे छॾे करे उन में गुम थिया मां धणीअ साईं वारो हां इहो इहो बंगलो तोखां लिखराए वठणो आहे मूंखे मां वठंदुसि तोखां बंगलो बादशाह चयो एॾी दवा चई हा एॾी दवा हमरा जीअं जो दाख़िल थियो त कलाक जो टाइम हो मुने कलाक में हमरा नारो हणी ॿाहिरि बीही रहियो घणे टाइम में मुने कलाक में निकिरी बीही रहियो बादशाह चयो इनखे मिसाल बनाए हिननि जे आॾो आणियो मिसाल बनाए आंदो वियो सभिनी खे ज़िंदान मां कढी करे बादशाह उन नौजवान खां सवाल कयो त ॾे ख़बर तुंहिंजो टाइम कलाक हुयो तूं मुने कलाक में निकिरी वञे छा दुनिया में तोखे औरतूं पसंद न हुयूं चई अंदर औरतूं न हुयूं चई तोखे हीअ शइ सभु कुझु हुयूं चई पोइ जॾहिं सभु कुझु हुयूं तुंहिंजूं पसंदीदा शयूं हुयूं पोइ तो उन्हनि निहारियो छो न चई ऐं बादशाह इहे चरिया हुया जन इन्हनि ॾे निहारियो जॾहिं तुंहिंजो वाइदो थियल हो मूंसां त टाइम पूरे ताईं जेको निकिरंदो हे बंगलो ई उन जे हवाले थींदो त मां शयुनि जे छो ॾिसां मां त शयुनि वारो बंगलो छो न हासिल कयो जेकर ॻाल्हि समझ में अचे त मां क़ुरान जी आयत पढ़ां अल्लाह फरमायो ज़ुय्यिन लिन्नास हुब्बु शहवात मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनल ज़हबि वल फिद्दति वल खैलिल मुसव्वमति वल अनआमि वल हर्स ज़ालिका मताउल हयातिद दुनिया वल्लाहु इंदहु हुस्नुल अल्लाह चए त हर शइ मूं दुनिया में पैदा कई आहे सुहिणियूं औरतूं उन्हनि जी मुहबत सोन चांदी घोड़ा ही हू रब चए थो सभु मूं ई पैदा कया आहिनि सभिनी जी मुहबत मूं ई तुंहिंजे दिलि में समाई आहे लेकिन अल्लाह चए थो मां अॻियां तोखे इहो बि ॿुधायो आहे त वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब तुंहिंजे अल्लाह वटि इन्हनि सभिनी खां वधीक अञा आला शयूं पयूं अथई हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त इन घड़ी खन जे चरखे में पाण खे गुम करी या पंहिंजे यार जे इश्क में पाण खे हकीकत हली पहुची सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु मदीने पाक जे अंदर आधी रात जो मुझा करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम निकरन था महबूबन करीमन जे हिकड़ो दरवाजो थोड़ो खुलियल हुयो हुजूर उनखे जो ही हथड़ो हयो त हिकड़ो जवान जेको मुसल्ले ते बीठो
आधी रात जो टाइम आ लेकिन जवान मुसल्ले ते बीठो आ मुझे महबूब मुस्तफा जियां दरड़े ते ञा पहुता तो वो जवान भी एतरो इश्क ऐं सदाकत वारो हुयो जो उनखे भी नबूवत जी खुशबू अचे वई सजदे में हुयो सजदो छॾे ॾिनई रुकूअ में हुयो रुकू छॾे ॾिनई क़याम में हुयो क़याम छॾे ॾिनई अल ग़रज़ जंहिं भी हाल में हुयो निमाज़ में उहो छॾे रुख मोड़े यार जे तरफ कदम कदड़ो हेठ करे ऐं बाहणू ॿधी यार जे तरफ बीही तो रहे ऐं उहो मुंहिंजो यार थो चवे ऐं अबू बकर उन मुझे महबूब चयो ऐ अबू बकर जी मुंहिंजा आका निमाज़ छॾियई